एक उठ झंग में मुहार लड़काईंदो पए वियो। एक कुएं जी मथस नज़र पई। तंहिं दिल में चयो त हीअं इनखे छुड़वाग छॾणु न घुरिजे। बस डुकी हुनजी मुहार वात में झले हुनजे अॻियां हलण लॻो। उठ बि हुनजे पुठियां हलंदो आयो। ओचितो वाट ते दरियाउ अची वियो। कूओ पाणी ॾिसी बीह रहियो ऐं उठ जे मुंहं खे तकण लॻो। उठ पाण खे अणॼाण ऐं मोगो बणाए पुछण लॻुसि त अए मुंहिंजा रहबर, तूं छो डप में बीह रहियो आहीं? कूओ शर्मिंदो थी चवण लॻो त ही पाणी ॾिसी मां दहिलजी वियो आहियां। उठ चयुसि त डप न कर, मां अंदर गेड़ी ॿुधायां थो त पाणी केतिरो आहे। उठ दरिया में घिड़ियो हलंदो वियो ऐं चवण लॻो त अच, पाणी नंढो आहे, ॾिस मूंखे गोॾनि ते मस आयो आहे, तूं कीअं ॿुॾंदे? कूए चयो त यार तूं त को अजीब जानवर आहीं। जेको पाणी तोखे गोॾे ते थो अचे उहो त मुंहिंजे मथे खां बि वॾो आहे। उठ तानो हणी चयसि त वाह ड़े कुआ वाह, अहिड़े हाले तो मुंहिंजो पेशवा थी। आईंदा हमसरीअ जी दावत पंहिंजे कुअनि सां कजां, उठनि जे वर न चढ़जांइ। कूए चयो त मुंहिंजी तौबा, आईंदा अहिड़ी जुरत न कंदुसि। हाणे ख़ुदा जे वास्ते मूंखे पार उकार। उठ खे रहम आयो। चयईंसि त अच, अची मुंहिंजी पुठीअ ते वेह, मां तो जहिड़नि लखनि कुअनि खे पार उकारे सघां थो। दोस्तो, तॾहिं चवंदा आहिनि त जेकॾहिं अव्हां में अॻुवाण बणजण जी सलाहियत कान्हे त पोइ अवाम बणजी गुज़ारो करियो ऐं ख़िदमत करे इज़त हासिल करियो। इन हवाले सां अव्हां छा पिया चओ? असांजे अॼोकनि अॻुवाणनि जे बारे में ज़रूर कुझु न कुझु लिखिजो ऐं वीडियो खे शेयर बि ज़रूर कजो।